उमरकोट में खबर शामिल क्यों था। बिन औरतुन पारा जहरीली दवा पी आपघात की कोशिश कई वही, जिनके सिविल अस्पताल दाख़िल किया वो। करना मोरी वासिड़े 6 ॿारनि जी मां मघी ज़ाल पोनू कोल्ही जहरीली दवा पी आपघात की कोशिश कई। राणा जागीर वासिड़े समीना धी खेमचंद ओद भी जहरीली दवा पी आपघात की कोशिश कई। बिन्ही नारनि के अस्पताल दाख़िल किया वियो आहे। उमरकोट में खबर अवांखे ॾियो पिया। बिन औरतुन पारा जहरीली दवा पी आपघात की कोशिश कई वही, जिनके सिविल अस्पताल दाख़िल किया वियो आहे। करना मोरी वासिड़े 6 ॿारनि जी मां मघी ज़ाल पोनू कोहली जहरीली दवा पी आपघात की कोशिश कई। राणा जागीर वासिड़े समीना धी खेमचंद ओड भी जहरीली दवा पी आपघात की कोशिश कई, जेके अस्पताल दाख़िल किया वियो आहे। उमरकोट में बिन्ही वाक़िअनि जा तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर इलियास थरी खां। इलियास, छा अपडेट्स आहिनि? जी, उमरकोट जे भरिसां ॻोठ आहे करना मोरी उतां जो रहवासन आहे। 6 ॿारनि जी वालदा उन जो सो घर वठण तां जो ज़हरीली दवा पी आपघात की कोशिश कई है, जंहिंखे सिविल अस्पताल उमरकोट दाख़िल कयो वियो। जॾहिं त राणा जागीर लॻ जेको रहवासन आहे, नौजवान छोकिरी 16 सालनि जी ओद, उन बि जेको ज़हरीली दवा पीती आहे। उनखे जेको सिविल अस्पताल उमरकोट आंदो वियो आहे, जंहिंजो इलाज हलंदड़ आहे। ॿिन्ही जी तबियत सुधंदड़ आहे। डॉक्टरनि मूजिबि त रोज़ कंहिं न कंहिं ॻोठ मां कंहिं न कंहिं इलाइक़े मां ख़ुदकशी की कोशिश, आपघात की कोशिश जा इहे वाक़िया रिपोर्ट थियनि था, जिन जा जेको मरीज़ हिते सिविल अस्पताल उमरकोट पहुचनि था। जॾहिं त नौजवान समाजी अॻवान जेको अब्दुल्ला खुशो चवण त गुरबत ऐं मुआशी बदहाली जे वधण सबबि इहे वाक़िया वधी रहिया आहिनि। उमरकोट में ख़ुदकशी ऐं आपघात की कोशिश करण वारनि इन वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं तेज़ी अची रही आहे ऐं सूरत हाल तमामु घणो ॻणती जोगी थींदी थी वञे। जी इलियास थरी, महिरबानी अवांजी अपडेट करण जे लाइ।